टेल हीअ टेल आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अखर डे ये लाम आवाज डे ल। लफ्ज डेल मददगार लफ्ज ही आहे। जुमलो ही डेल आहे। हय ज़ेरे ही हमज़ो ज़बर ही डये डे लाम ज़बर ल डेल अलफ मदवा हये हे आहे। डेल हिय डेल आहे। डेल पखीअ जो क़िस्म आहे। डेल मोर जी मादीअ खे चइबो आहे। डेल झंग में बि रहंदी आहे त घरनि में बि पालबी आहे। डेल आना ॾींदी आहे। ॿिया लफ़्ज़ डेला डेल डेली डेलण इहे हुआ ॿिया लफ़्ज़। अचो त हाणे लिखल आवाज़ खे ॻोल्हे ऐं लफ़्ज़ मुकमिल कयूं। हीअं बि लफ़्ज़ ठाहिणो आहे, हीअं बि लफ़्ज़ ठाहिणो आहे। पहिरीं हिननि खे आवाज़नि में मटाए पोइ मथां ज़बर ॾिनीसूंसि। हिन खे पेश ॾिनोसीं, हिन खे पेश ॾिनोसीं, हिन खे बि ज़बर ॾींदासीं। हाणे विच में आवाज़ ॻोल्हणो आहे, उहो आहे रे। अचो त हाणे हिननि खे मिलाए ॾिसूं। फ रे श लफ्ज़ ठहियो फर्श। हीअ शिकल मटिजी वेंदी आहे ऐं हिन जी लफ़्ज़ में जेॾी महिल ईंदो आहे रे श लफ़्ज़ मुकमिल थी वियो अरेश। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। टेल हीअ टेल आहे।